अस्सलाम वालेकुम दोस्तों आज जो शेर पेश कंदा थे सिंध जो बेहतरीन शेर गुलाम फरीद सुमर साहब सऊदी अरब मां लिखे थो पियो। चई तो दुखन सवार ॿियो ॾिनो यार छा थी ॾुखी ॾाढी मुंहिंजी कई थी हयाती। दुखन सवार ॿियो ॾिनो यार छा थी ॾुखी ॾाढी मुंहिंजी कई थी हयाती। वरी बि मां ख़ुशि आहियां पिरी प्यारा अवां खां। हाँ वरी भी मां खुश हाँ पिरी प्यारा अवां खां तोसां दिल मूं दिल भर अहिड़ी आ लाथी। दुखन सवा ॿियो ॾिनो यार छा थी ॾुखी ॾाढी मुंहिंजी कई थी हयाती। फ़क़ति तूं रहीं थो मुंहिंजे दिल ज़हन में फ़क़ति तूं रहीं थो मुंहिंजे दिल ज़हन में वया विसरी साथी पिरी घर जा भाती। दुखन सवा ॿियो ॾिनो यार छा थी ॾुखी ॾाढी मुंहिंजी कई थी हयाती। टके जो क़दुरु तूं कयो की न मुंहिंजो हा टके जो क़दुरु तो कयो की न मुंहिंजो वई टोड़ी दिलड़ी जाना नाज़न सां नाथी। दुखन सवा ॿियो ॾिनो यार छा थी ॾुखी ॾाढी मुंहिंजी कई थी हयाती। कॾहिं की न भुलिजी ॾिनी पहिरीं प्यारा कॾहिं की न भुलिजी ॾिनी प्यार प्यारा सदाईं सितम जी हथनि में थी काती। दुखन सवा ॿियो ॾिनो यार छा थी ॾुखी ॾाढी मुंहिंजी कई थी हयाती। मयारू बि तोखे नथो ॾेई सघां मां हा मयारूं बि तोखे नथो ॾेई सघां मां तोसां रूह जो रिश्तो मुंहिंजो न आज़ाती। दुखन सवा ॿियो ॾिनो यार छा थी ॾुखी ॾाढी मुंहिंजी कई थी हयाती। गुलाम फरीद जी सरी कोन तोरे गुलाम फरीद जी सरी कीन तोरे अहिड़ी सुमिरे जी तोसां दिल आफ़ाती। दुखन सवा ॿियो ॾिनो यार छा थी ॾुखी ॾाढी मुंहिंजी कई थी हयाती। दुखन सवा ॿियो ॾिनो यार छा थी।